घोटकी मां ख़बर शामिल कयूं था। मुग़बिन जी बाज़ाबी ऐं धाड़ेलनि जे ख़ात्मे जे लाइ कचे में ऑपरेशन कयो वेंदो। एसएसपी तनवीर तुन्यो जो चवणु आहे त रावती कचो बुंडी ऐं आंदल सुंदराणी जे कचे में ऑपरेशन जी तयारी मुकमल करे छॾी आहे। एसएसपी तनवीर तुन्यो जो चवणु आहे त कचे में नए तरीक़े सां ऑपरेशन कयो वेंदो जेको तारीख़ी साबित थींदो। ज़िले में माज़ी जे एसएसपी जी ग़लति पॉलिसीअ सबबि अगवा जूं वारदातूं वधियूं आहिनि। तनवीर तुन्यो टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदसि चवणो त पुलिस क़बीलाई झेड़ा ख़तमु कराइण जी कोशिशि कंदी जंहिंसां इलाइक़े में अमुन बहाल थींदो। वञी करे माण्हू पहुचाइनि। मां सम्झां थो ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके पके मां माण्हू कचे में खणी वञनि था ऐं धाड़ेलनि खे वञी करे माण्हू पहुचाइनि था। हीअ सभ खां पहिरियों पैगाम उन्हनि जे लाइ आहे त उन्हनि माण्हुनि जी अगरि तव्हां मदद कंदव त तव्हां सां उहो ई असरु थींदो जेको हिकिड़े अगवाकार सां थींदो आहे। तंहिंजे करे को बि माण्हू अगरि पके मां कंहिं बि ॾींहं ते असां हुनखे पकड़ियो त उनजे ख़िलाफ़ु दहशतगर्दी वारो जेको केस दाख़िल थींदो अगवा जो ई दाख़िल थींदो ऐं हुन सां उहो ई सलूक थींदो जेको अगवाकार सां थींदो। नंबर ॿ जेका आहे त असां जेके कचे में अंदरि अगरि जेकॾहिं पुलिस ऑपरेशन थियो बि या पुलिस अगरि रेड कंदी त कंहिं बि प्राइवेट माण्हू खे यूज़ न कंदो। क़बाइली दुश्मनी में हिक ॿिए जे माण्हुनि खे वठी वञी करे उन्हनि खे असां इस्तेमालु न कंदासीं। उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु रेड थींदो जेके अगवाकारी में शामिलु आहिनि। अगरि को माण्हू अगवाकार नाहे त हू आराम सां कचे में वेहे, उनखे पुलिस न उनजी तंग कंदी, न उनजो माल खणंदी, न उनखे तंग कंदी। नंबर टी ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके कचे में जिन माण्हुनि वटि माण्हू ॿधा पिया आहिनि पंजाब जा या मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा, उहे इज़त सां छॾींदा त बहितरु आहे। न त ज़ाहिर आहे पुलिस हिकिड़ो एक्शन थींदी, उन एक्शन में ज़ाहिर आहे उन्हनि खे मां नथो चाहियां त जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि खे तकलीफ़ अचे। ज़ाहिर आहे उन्हनि जूं फैमिलीज़ आहिनि ऐं बहितरु इहो आहे त हिन कम खां मुड़ी वञनि। अगरि हू न मुड़ंदा त पुलिस अंदरि कचे में लहंदी ऐं कचे में असां पुलिस पंहिंजी ज़रूरत ते लहंदी। न मां कंहिं क़बाइली जहिड़नि जे माण्हुनि खे खणी वञी करे विढ़ाईंदुमि, न को प्राइवेट माण्हुनि जे सां मदद वठंदासीं ऐं सिर्फ़ु उनजे घर ते रेड कंदासीं जेको इहो कमु करे थो। बाक़ी ॿिया जेको आहे आराम सां भली वेठा हुजनि, पंहिंजो अमुन अमान खे क़ाइमु रखण जे लाइ जेके बि ॾोहारी आहिनि उनजे लाइ टारगेटेड क़िस्म जो हिकिड़ो रेड पुलिस जेको आहे उहो तमामु जल्द कंदी। ॿियो जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां वटि अक्सर माण्हू क़बाइली जहिड़नि में मुलविस आहिनि पर उहे ॾोह नथा कनि। उहे कोशिशि मां कंदुमि त उन्हनि खे जेको आहे कानून जे दाइरे जे अंदरि रही करे उन मसइलनि खे हल कजे ऐं उन्हनि जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे टैकल कजे ऐं उन्हनि में ख़ामख़ा पुलिस जेको माज़ी में बि शायदि असां ग़लतियूं करे हिक ॿिए जा माण्हू वठी अची करे पुलिस उन जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो, ईअं न थींदो। जी नाज़रीन, हिते ॻाल्हि ॿोल कयूं था। घोटकीअ मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर माजिद अली संघड़ बि असां सां टेलीफोन लाइन ते आहे। माजिद, एसएसपी तनवीर तुन्यो घोटकीअ जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन करण जी दावा कई आहे। ॻाल्हि करे पियो त हाणे तयारियूं मुकमल आहिनि ऐं मिसाली ऑपरेशन कंदासीं। कुझु ऑपरेशन जी हिकमत अमली बि हुन शेयर कई अव्हां सां ॻाल्हि ॿोल दौरान? जी बिल्कुलु महताब, अगवा जी इंडस्ट्री भरियल घोटकी ज़िले मां मुग़बिन जी बाज़ाबी लाइ ऐं धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ पुलिस पारां घोटकी जे रौंती जे कचे वारे इलाइक़े में तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। इन वाल सां एसएसपी घोटकी तनवीर अहमद तुन्यो मूजिबि त हिन भेरे रौंती जे कचे वारे इलाइक़े, आंदल सुंदराणी ऐं कचो बिंडी 2 वारे इलाइक़े में जेको ॿारनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वेंदो उहो नए तरीक़े सां शुरू कयो वेंदो ऐं उहो ऑपरेशन तारीख़ी हूंदो। छो जे माज़ी में पुलिस जेको कचे वारे इलाइक़े में ॿारनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन कयो आहे त उन दौरान पुलिस खे ई नुक़सानु थियो आहे, जंहिंखां पोइ हुननि जदीद क़िस्म जे हुन चवणु आहे त हथियार ऐं पुलिस जेको आहे नए क़िस्म जी जेके नयूं बख़्तरबंद जी गाॾियूं आयूं आहिनि उहे जेके कचे वारे इलाइक़े में जेको आहे उहे लाथी वेंदियूं ऐं उन ज़रिए ऑपरेशन जारी रहंदो। हीउ ऑपरेशन उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसि ताईं जेको आहे ॾुआरनि जो मुकमल तौर ते ख़ात्मो न आणियो वेंदो। इन वक़्तु एसएसपी घोटकी जो वधीक चवणो त माज़ी में पुलिस ऑपरेशन दौरान पुलिस जो जॾहिं नुक़सानु थींदो, पुलिस एहलकार शहीद थींदा त ऑपरेशन फौरी तौर ते बंदि करे ऐं पुलिस हितां वापसि मोटंदी। पर हाणे ईअं न थींदो। कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन करणो आहे त उन जो पहिरियां पुलिस खे नुक़सानु बर्दाश्त करणो पवंदो, उन खां पोइ कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन जेको आहे ॾुआर जो ख़ात्मो अची सघे थो। इन वक़्तु पुलिस एसएसपी घोटकी जो वधीक चवणो त जेके पुलिस एहलकार जेके आहिनि हाणे कचे वारे इलाइक़े में ॾुआरनि ख़िलाफ़ु ऑपरेशन कंदा उन्हनि खे जेको आहे बुलेट प्रूफ जैकेट ऐं जदीद क़िस्म जा जेके हथियार जेके आहिनि
उहे ॾिना वेंदा जीअं उहो ॾुआरनि सां जेको ऑपरेशन बि करे सघनि। पर हुनजो चवणु आहे त हिन भेरे कच्छ वारे इलाइक़े में प्राइवेट जे ख़ानगी माण्हू आहिनि उन्हनि जे ज़रिए ऑपरेशन न कयो वेंदो। अक्सर करे पुलिस खे जॾहिं ख़ानगी ठीक है, माजिद अली संगड़ वधिक तफ़सील ॾेई रहियो। SSP घोटकी तनवीर तुनियो जो चवणु आहे त रावती कचो बुंडी ऐं आंदर सुंदराणी जे कचे में ऑपरेशन जी तयारी मुकमल करे छॾी आहे।